अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तव्हां ॾिसी रहिया आहियो इमदादी गाॾियूं लोड थी रहिया आहिनि इस्लामाबाद जाम शोरे लाइ सैलाब मुतासिर लाइ हीअ गाॾियूं 4 गाॾियूं असांजा आहिनि, 16 गाॾियूं ॿिया लोड थी विया आहिनि ऐं हीअ चवंदा 80-90 गाॾी असां मोकिले चुका आहियूं DC ऑफिस जामशोरे लाइ, ज़िले जामशोरे जो इमदाद आहे, दाल आहे, अटो आहे, चांवर आहे, खंडु आहे, इलाही खोड़ शयूं आहिनि, अटे जा कटा आहिनि। पर हाणे अलाह करे सिंधियुनि खे नसीब थिए पंजनि खे। बहरहाल असां उस्ताद खां, उस्ताद तूं ॾे ख़बर अबा हीउ माल ग़रीबनि खे मिलंदो छा थो भाई? मुश्किल आहे, ग़रीबनि ताईं न पहुचंदो भाउ। अच्छा, हीउ माल वेंदो DC ऑफिस मां पोइ अधु माल खां पोइ घणो वेंदो वॾेरनि ॾे ऐं जेको माना जेके कारकुन आहिनि उन्हनि जा वॾेरनि जा या जेके वाठा आहिनि उन्हनि ॾे। उस्ताद चवंदा जेको आहे न वफ़ाक़ असांखे कुझु बि कोन थो ॾे सिंध खे। तूं छा थो चवणु चाहींदे हिन बारे में? गंज थो ॾे पर जेको अॻियां पहुचाइनि न असां ताईं पहुचाईंदी कोन था, ग़रीबनि ताईं पहुचाईंदी कोन था। DC ऑफिस खां पोइ ख़बर ई कोन थो पए माल वञे केॾां। तक़रीबन केतिरा गाॾी लोड थिया आहिनि ज़िले जामशोरे जा? ज़िले जामशोरे 80 गाॾियूं हितां निकिरी चुका आहिनि। अच्छा, 16 गाॾियूं अॼु लोड थिया आहिनि। अलाह ख़ैर करे, इंशाल्लाह थी वेंदो। ग़रीबनि खे मान मिले त कुझु वेलो टिपी वेंदो। कुझु कंहिंखे मिलंदो, बाक़ी मुश्किल आहे कंहिंखे कोन मिलंदो। चलो ठीकु आहे साहब, महिरबानी।